वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मोमिनून कजसदिन वाहिद सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इंसान जी फितरत जेड़ो अणबणत तकरार जो इन जी तबियत में रखे मता ता समझो तो जेड़ो को बरोचन में है, जेड़ो हर जाए थे, हर घर में जेड़ो घर में नंढो ॿार हूंदो आहे पाड़े जो को ॿार ईंदो उनखे धिको ॾींदुसि, चाबुक हणंदुसि, चमाट हणंदुसि। जेड़े खां सवा ॿार खे मज़ो न ईंदो, छो त जेड़ो हिन जी तबियत में। ऐं जेड़े जी शुरूआत असांजे ॾाॾे साईं कई, ॾाॾे काबिल ॾाॾे हाबिल साईं खे शहीद करे विधो। इहो हितां खां वठी बनीअ ते जेड़ो शुरू थियो आहे क़यामत ताईं हलंदो, वेंदो कोन। हाणे जेड़ो जो थी पए त कजे छा? उन जे लाइ अल्लाह साईं फरमायो इन्नमल मोमिनून इख़्वा। रब फरमायो मोमिन सब पाण में भाइर आहिनि। सब कलमो तो पकड़ो ज़ोर सां। पोइ ॿाहिरनि जो पाण में जेड़ो थींदो, अणबणत थींदी, तकरार थींदो, घर में ॿ ठिकर ज़रूर ठरकंदा। अल्लाह साईं फरमायो फ़अस्लिहू बैन अख़वैकुम। पोइ वॾनि भाइरनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराए। घर जो वॾो, ॻोठ जो वॾो, क़ौम जो वॾो, शहर जो वॾो, ज़िले जो वॾो, सूबे जो वॾो, मुल्क जो वॾो, ये वॾा भाइर इन्हनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराइनि। वसुलु ख़ैरु, सुलह भलो अथव, सुलह भलो, रुसण चङो न आहे। असांजो मौलाना अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो, मुसलमानो तव्हांजी ज़िंदगी 3 मिनट ज़िंदगी घणी आहे, छो तो कुरान मजीद में अल्लाह से फरमायो कान मिक़दारुहु 50 अल्फ सना। क़यामत जो हिकिड़ो ॾींहुं 50,000 साल जो थींदो। हिकु ॾींहुं 50,000 साल जो थींदो। हाणे असांजी उमिरि 60-70। नबी साईं फरमायो मुंहिंजे उम्मत जी उमिरि 60 खां 70 मथे को ईंदो। ऐं 70 साल खां वधीक जहिड़ा हुजूं कम करे, अखियुनि खां अंधा थी वञूं, कननि खां ॿोड़ा, नक मां सिंघ, वात मां गिग, गोडन में सूर, चेल में सूर, सॼी रात पिया खंघूं, पंहिंजी निंड त बर्बाद, पर घर जे भातिन जी भी निंड बर्बाद। 80 साल जो माण्हू थींदो त चवंदो या अल्लाह मार, पागल चवंदो त या अल्लाह मूंखे मार। पुट भी चवंदा या अल्लाह बाबे खे हाणे पंहिंजो कर, केरु हिन कुराड़े जी ख़िदमत कंदो।
नबी सिंह जी उम्र मुबारक 63 साल भली उम्र है। नबी उम्र 63 साल दुआ कयो 63 साल में बदलिया वञे। मुसीबत बन गई है तूले जिंदगानी, बुजुर्गों के दुआओं ने मार डाला है। वडगा दुआ कदा न अल्लाह कदो तुझी उम्र वडी थी, वडन तो दुआ कई तो उम्र वडी थे पर हाणे अची परेशान था। क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला पुछा कंदो क़ाल कम लबिस्तुम फिल अर्ज़ि अदद सिनीन, बुधायो दुनिया में केतिरो वक्त टिकियो। कुरान तो फरमा बाना पान चवंदा लबिस्ना यौमन औ बाज़ यौम, या अल्लाह असां ॾींहुं या ॾींहं जो हिकिड़ो हिस्सो ॾींहं जी हिकु घड़ी दुनिया में टिकियासीं। पाण क़यामत जे ॾींहुं इंसान चवंदा या अल्लाह असां ॾींहुं या ॾींहं जी घड़ी टिकियासीं। मौलाना फरमाइंदो मुसलमानो तव्हांजी जिंदगी 3 मिनट है, मेहरबानी करे ये 3 मिनट हिक ॿिए खां न रुसो। मरण खां पोइ वारो रुसण ई तव्हांजो काफ़ी आहे। जेको मरियो पीउ खां रुसियो, अम्मा खां रुसियो, औलाद खां रुसियो, भाइरनि भेनरुनि खां रुसियो, ज़ाल खां रुसियो, दोस्तनि खां रुसियो, अबू मथो मिठो वारो है तो पियो पुट थोरो त ॻाल्हा अबे सां नथो ॻाल्हाए। अमर मथो बीठी आरो थी पियो मोटा शहजादा थोरो त अम्मा सां ॻाल्हा, अमर सां नथो ॻाल्हाए। बचड़ा मथो बीठा न रोन था पिया बाबा असांखे अकेलो छॾियो पियो वञी, बच्चन सां नथो ॻाल्हाए। भाइरनि भेनरूं मथो रोन था पिया अदा कुझु त ॻाल्हा, भाइरनि भेनरुनि सां नथो ॻाल्हाए। ज़ाल मथो बीठी आहे रोए थी पई ओ मुंहिंजे ज़िंदगी जा हमराज़, मां तुंहिंजे करे अबो छॾियुमि, अम्मा छॾियुमि, भाइर भेनरूं छॾियुमि, अॼु अकेलो मूंखे छॾियूं पियो वञी। एॾो कावड़ियल जो ज़ाल सां नथो ॻाल्हाए। हिन जा दोस्त जानी यार जन सां राति जो राति कचहरी कंदो हो, राति खुटी वेंदी पर यार जी कचहरी न खुटंदी। अजो ये दोस्त हिन जे जनाज़े ते आया पर कंहिंखो हवाल वठण जे लाइ तयार न आहे। मुसलमानो इहो ई असांजो रुसण काफ़ी आहे। जेको मरी वियो अहिड़ो रुसी वियो जो वरी क़यामत ताईं परचो ई कोन। या आयो केरु पर्ची हलूं भला तव्हांजे कब्रस्तान ॾे, सभु जलसे वारा मेघ खणी हलूं, छॾियो कावड़, अचो मोटी ईंदा। इहो ई रुसण काफ़ी, रुसो न। सुलो भलो अथव, सुलो जूं ॿ सूरतूं घणियूं, ॿ सूरतूं। हिकु त तव्हांजो दुश्मन तव्हां वटि मेघ खणी अचे, माइट हूंदो त न्याणियूं वठी ईंदो, ॻोठ जा चङा मुड़ुस वठी ईंदो, वॾड़ा वठी ईंदो, अमर खे वठी ईंदो। ॿी ज़ात वारो हूंदो त आलिमनि खे वठी ईंदो, मुर्शिदनि खे वठी ईंदो, चङा मुड़ुस मुअज़्ज़ज़ माण्हू वठी ईंदो। पाए ऐब पलव में अंगण जे अचनि, ॾिसण साण तिन खे मदियूं मोहन ॾिजनि। अदियूं अब्दुल लतीफ़ चए तोड़े कचायूं कनि त बि माफ़ कजमिया में धरा। केरु मेघ खणी अचे त मेघ खे मान, गारियूं न ॾिजान, लठ खणी उथारजान न, मयारूं न ॾिजान, मेणाई ताना न ॾिजान, पुराणियूं यादूं ताज़ियूं न कराजान, माफ़ करे छॾजान। छो त रब फरमातो जॾहिं मुंहिंजो दुश्मन मुंहिंजे दर ते ईंदो आहे माफ़ी वठण जे लाइ, मां बि उनखे माफ़ करे छॾींदो आहियां, तव्हां बि माफ़ करे छॾियो। माफ़ करण वारी सिफ़त भली अथव। एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे।
बाबा कब्र में असा के माफ़ी खपे या तवा मुर्स मांगो ता चो ता असा बस ये सिधो जन्नत में हलिया वेंदा असा डो ही कोन कयो सबनी के पंहिंजे हाल जी खबर है हर को पंहिंजे पाण खे ॼाणे त मां केॾो मोतबर रब ढकियो आहे छलगते भी ढके हर को डो मुझे नबी फरमायो क़यामत जे ॾींहुं रब जे करे कंहिंसां चङी तरह हिसाब किताब कयो त मौलवी त पंहिंजी जाइ ते पीर त पंहिंजी जाइ ते सैयद त पंहिंजी जाइ ते वली त पंहिंजी जाइ ते पर नबी ऐं रसूल भी हिसाब न ॾेई सघंदा तव्हां ई असांखे कब्र में भी माफी खपे आखिरत में भी माफी खपे एतरो माफ कयो जेतरो अगते असा के माफी की जरूरत आ हदीस में चे तो क़यामत जो ॾींहुं थींदो रब फरमाइंदो जन मुंहिंजे बानन के माफ कयो मां रब भी उन्हनि के माफ थो कया वञो जन्नत में सादी फरमाए दो ब शख्स होया एक वे जी जान जा दुश्मन हर एक मौके में होयो मौके मिले तो मारे बई एक पे जे खिलाफ हथियार खड़ी पिया घुमन ओच तो एक दुश्मन पांठे मौत मरी वियो महीनो ब महीना गुजरा ही जेको जेरो सुतो पियो रात जो आधी रात जो दुश्मन याद अची कावड़ में उथियो तजमा तो के न छडींदुस सादी फरमा तो रात जो बत्ती बारे कोडर को ले दे कहीं सिधो कब्रिस्तान में असा ॾींहं जो अकेला कब्रिस्तान में टिजंदा हूं हुन जी एडी दुश्मन ते कावड़ जो रात जो कब्रिस्तान में कोडर खणी अची पहुतो बत्ती दी कब्र गोले जॾहिं पंहिंजे दुश्मन जी कब्र ते आयो त कब्र के कावड़ में लत हई तजमा तोखे न छॾींदुसि तोखां पुराणा पलांद वठंदुसि सादी फरमायो रात जो उन जी कब्र खोटियई उन जो लाड सामीअ खां ॿाहिरि कढई त हिनखे कोडर सां भाग भाग इंसान मो इंसानियत वञे त रब पनाह जानवरनि खां बि वधीक खूनख्वार बणिजी हज़रत उमर बिन अब्दुल अजीज आदिल बादशाह हो 2 साल अॻु में तव्हां ॿुधो हूंदो ॾिठो हूंदो अख़बार में हुन जी कब्र खे दुश्मननि पाए अञा ताईं दुश्मन सादी फरमा तो जरा हुन जो लाश कब्र खां ॿाहिरि कढई बाह मां वठे त बाह जिस्म खां जुदा टंग मां वठे त टंग जिस्म खां जुदा पेट दे नजर कई त यार जो पेट फाटो पियो आ जिगर गुर्दा आंडा सब बाहर निकता पिया वात में मिट्टी नक में मिट्टी अखिन में मिट्टी कन्नन में मिट्टी मगज दे जो नजर कई त यार जो मथो फाटो पियो आ मेजालो भी बाहर कीड़ा मकोड़ा पिया था खाइन जॾहिं दुश्मन पंहिंजे दुश्मन जी हालत ॾिठी अखियुनि में पानी वही आयुसि चई यार हाणे कड़ा तोखां बदला वठां मां माफ़ कयो मां तॾहिं बि आवाज़ आयो मुंहिंजा बाना तो हिनखे माफ़ कयो मां रब तोखे सो बाबा मरी वियलनि खे त भला माफ़ कयो जेरनि सां खणी हिसाब जेके मरी विया आहिनि उन्हनि खे त माफ़ कयो मक्के जो सरदार जनाब अबू सुफियान जे सॼी जिंदगी नबी सां छेड़ा कया जंहिंजी क़यादत में 70 नबी जा सहाबी उहद जे मैदान में शहीद थी विया नबी जे प्यारे चाचे जनाब हजरत अमीर हमजा जा 11 टुकड़ा कया विया जंहिं 40 ॾींहं मदीने जो घेरो कयो जो नबी जो केतिरियूं नमाज़ूं कज़ा थी वयूं यो मक्के जो सरदार जनाब अबू सुफियान फतह मक्की जे मौके ते नबी जे कदमनि में किरी पियो रोए तो चे तो सही मैं कलमो तो पढ़ा मां माफी तो वठां अल्लाह ताला फरमायो लईसा लक मिनल अम्र शई
औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फइन्नहुम ज़ालिमून। चौथों सी पैरो सूरत आल इमरान। रब फरमा मुंहिंजा महबूब ज़ुल्म त कयो थई जो तो जहिड़े रहमतुल लिल आलमीन नबी सां सॼी ज़िंदगी विड़ियो आ। पर मुंहिंजा सोना अॼु ठिकणे जो सरदार अबू सुफियान तौबा तो करे माफ़ी तो वठे कलमो तो पढ़े मुबारक ॾींस मां रब माफ़ी ॾेई छॾीमांस तूं भी माफ़ करे छॾ। नबी से को माफ़ी न दी पर नबी से ऐलान फरमायो मन दखल फी दारिही फहुवा आमिन। अॼु जेको पंहिंजे घर वियो उनखे भी अमन। वमन दखल फी बैतिल्लाह फहुवा आमिन। जेको बैतुल्लाह में दाखिल थियो उनखे भी अमन। वमन दखल फी दार अबी सुफियान फहुवा आमिन। नबी साईं जो रहम जोश में आयो फरमायो जेको अज मुझे पुराने दुश्मन मक्के के सरदार जनाब अबू सुफियान के घर में दाखिल थे मोहम्मद मुस्तफा उनके भी अमन ॾेई छॾियो। वरी कुरारी बीबी हिंदा आई जनाब हज़रत अबू सुफियान जी घरवारी उनके भी खबर पई त माफ़ी जा दरिया पिया था जवाशी के पैसा दिना अमीर हमज़ा जूं अखियूं भी कढिया कन भी कपिया चपड़ा भी वढिया उन जो जिगर भी कढिया मां जिगर चबाड़ींदस। एडी गुनहगार माई उहा भी फतह मक्की जे मौके ते रोए थी चेती से मां कलमो थी पढ़ा मां माफ़ी थी वठा। रब फरमा मुंहिंजा महबूब अॼु जेकॾहिं या कुरारी हिंद भी माफ़ी थी वठे मुबारक ॾींस मां भी माफ़ी ॾेई छॾीमांस तूं भी माफ़ करे। हजरत अमीर हमजा जो कातिल आयो साहबाज के कद जा अल वहशी वहशी आयो आ साईं तवाजे चाची अमीर हमजा जो कातिल आयो आ। नबी से फरमायो मुझे आड़ो हटायो उस मता बददुआ न निकरी वने तबाही बर्बाद न थी वने। पोया अची बिठू आ फरमायो छा थो चवी वहशी चईसे मां कलमो थो पढ़ा मां माफ़ी तू वठा। नबी से फरमा हरब जा पुट वहशी मुबारक हुजई अज भी जेकर तू मोहम्मद ते कलमो पढ़ंदे चाचे जो खून माफ थई तुझो जहन्नम जन्नत सां बदल। अल्लाह से फरमा वस्तगफिर लहुम ओ मोजा महबूब जुबान से तनन के माफ कर पर रात जो तहज्जुद में अकेला में भी नन जेला बख्श दूंगा गोएते न वशाविरहुम फिल अमर। मोजा महबूबा जब भी को मशवरो करें तो मशवरे में सरदार अबू सुफियान के भी विहार जा पंजे चाचे अमीर हमजा जो कातिल वहशी के भी मशवरे में विहार जा मता दिल में दुख न कंद शायद मोहम्मद मुस्तफा ना नाराज। बाबा मशवरे में प्यारे मामों के विहार बोल खैर ख्वाह मांगो बाबा फरमाए ना कि मशवरे में विहार जा मता दुख न बाबा तव्हां जो हिते शादी कयो पुट जी ऐं सौट मासा मारो तो पुफाट चाचे मामे सां मशवरो न कयो तो उनके दिल में दुख थी दोगे ना। रब फरमायो मशवरे में इन्हनि खे विहार ये दुख न मानो सफ़ा माफ़ कर। अल्लाह माफ़ कयो नबी से माफ़ कयो पर पाकिस्तानी कौम साहबा के माफ़ न कयो। यहूदी मौलवी हुयो उन्हें किताब लिखियो मुसन्निफ चई असांजी सब खां वॾे में वॾी कावड़ अबू बकर छो चई असां सम्झोसीं त बस मोहम्मद मुस्तफा वफ़ात करे वियो हाणे असां वरी सागो पंहिंजे इलाइक़नि ते कब्ज़ो कंदासीं खैबर भी फतह कंदासीं बनू नज़ीर बनू कुरैज़ जेके कबीला हुया वरी सागो असां वापसि ईंदासीं। पर इहो कुरारो अबू बकर सिद्दीक़ जो आयो त 11.5 लाख मुरबा मैल ते हुकूमत कई यहूदन के तड़े बाहर कढी वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ वफ़ात कई असां सम्झोसीं त हाणे
यो खलीफो वियो हलियो हाँ वरी सागो असां पंहिंजा इलाइका फतह कंदासीं वापस मदीने में मोटंदासीं पर उमर जो आयो तो उमर वरी 22.5 लाख मुरबा महल ते इस्लामी हुकूमत कायम कई यहूदन जा तराई कढी ताजे कर उमर अन्या अबू बकर हो वधीक असांजो दुश्मन हो यहूदी तो ने किताब लिखो उमर जो शहीद थियो असां समझोसी त हाणे उमर बहादुर उनमो जान छुटी हाणे वरी असां काबिज थींदासीं पंहिंजा इलाइका फतह कंदासीं जान छुटी पई उमर मां वरी उस्मान जो आयो तो उन 42 लाख मुरबा महल ते इस्लामी हुकूमत कायम 42 लाख मुरबा महल मां यहूदन जो नाम निशान खत्म करे चे उस्मान उमर को वधिक असांजो दुश्मन वो यहूदी चे हजरत अली से कुछ चंगो वो यहूदी तो चे हजरत अली से कुछ चंगो होयो छो तो उन वक्त में पाण में जगह थी पियन असां डाडो सुकून सा वेठा वो यहूदी तो उन यहूदी मुसन्निफ लिखियो है जंगे जमल थी जंगे सफीना थी हजरत अमीर मुआविया साहब यहूदी तो जे हजरत अली से चंगो जो असां सुकून सा वेठा पाण में मुसलमान पे विगया हजरत अली से जो शहीद थियो असां समझोसी त बस हाणे जान छुटी पई हाणे असां सॼो पंहिंजो इलाइको वरी वापस कंदासीं वरी हजरत अमीर मुआविया जो आयो त 62 लाख मुरबा महल अध दुनिया ते इस्लामी हुकूमत 19 साल कायम ताजे को ने यहूदी चयो त असांजो वडे में वडो दुश्मन जनाब अमीर मुआविया है सरदार अबू सुफियान जो पुत्र जनाब अमीर मुआविया असांजो सब खां वडे में वडो दुश्मन आ छो त न अध दुनिया ते इस्लामी हुकूमत कायम कई अध दुनिया में यहूदन के तड़े कढी जई हाणे जेको इनन चई नहीं पंजन साहबन ते कावड़ करे समझो त यो मुसलमानन जे नस्ल मां ना यहूदन जे नस्ल मां माताओं का पूछा तो ये चारा यार है हजरत अमीर मुआविया ये यहूदन जा दुश्मन होया या मुसलमानन जा खैर पा होया अध दुनिया ते इन्हनि हुकूमत कायम कई हाणे जेको इन्हनि ते कावड़ करे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त उहो पंहिंजो नसब मुसलमाननि सां थो मिलाए या यहूद इन्हनि ते कावड़ त यहूद दुआ कयो अल्लाह ताला असां खे हिदायत अता फरमाए बी सुलह जी सूरत ये है दुश्मन तव्हां का माफ़ी न थो रहंदो तव्हां के धमकियूं दो मां तो के न छॾींदुसि जिथे वे तो गारियूं दो दुश्मन जो थियो तो गारियूं गिला कंदा तोहमतूं हणंदो अरे दुश्मन के पर पुठ माफ़ कयो यो अञा सब खां वधीक भलो था अरे तू भली गारियूं दे धमकियूं दे असां तो माफ़ कयो दुश्मन घटायो दुश्मन वधायो न इमरान दुश्मन वधाया तो जलील थियो या कोन वरी उलमा सां पे दुश्मनी सब खां वधीक तोहीन उलमा जी जिक्र कई है त इन पार्टी सही तो चवां या गलत है इन को पुछा कयूं त तुझी मौलाना ते एडी कावड़ छो इन को पुछा के मौलाना फजल रहमान ते इस्लामाबाद में या गाल कई त तू मौलाना के चईं तो मौलाना चवण गुनाह आके मौलाना तुझो डो कयो वा चे मुफ्ती महमूद जो पुत्र अरे मुफ्ती महमूद जो पुत्र तो तुझो छा के चे मुफ्ती महमूद 74 में भुट्टे सां गॾिजी करे मुझे कादियानी भाइरन के काफर मुझा कादियानी भाइर पाकिस्तान में मोह न था खणी सघन न मदरसो था ठाराए सघन न मस्जिद था ठाराए सघन
जेडों केडों उन्हनि कादियानी ते थुक लानत जा वसकारा तंहिंजे करे मां पंहिंजे कादियानी भाइरनि जो पलांद वठंदुसि उन्हनि खे इज्जत सां पाकिस्तान में वरी मुसलमान करे रहा आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो त इहो कादियानी हुयो या न? 5.5 लाख आलिम चवनि था त कादियानी यहूदनि जो एजेंट आहे। मुसलमान तो जे न बाबा इया कना बुधो इया करस्ताईं दो पड़े हाकिम जिथे वने तो इया कना बुधो इया करस्ताईं। अक़वाम मुत्तहिदा में खत्म नबूवत जी गाल कई, रियासत मदीना जी गाल तो करे। हिन को वधिक हरामी त सदर ज़ियाओ वो जनमल तकरीर शुरू कंदो चवंदो नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अन खातमुन नबीन ला नबी अबादी। ये के वडगा वेठा ना पुछा करे ॾिसो त सदर ज़िया ऐलान कयो त बाबा मां 90 ॾींहं में इस्लामी कानून आणंदुसि। जुमे जो ॾींहुं हुयो चऊं अॼु सदर ज़िया इस्लामी कानून जो ऐलान कंदो। असांजा वॾा ॻाल्हि कंदा हुआसीं, नंढड़ा हुआसीं तो सब माण्हू रेडिया रखी आडो वेही रहा। जुमे जी नमाज जो टाइम थियो तो मस्जिदूं अंदर ॿाहिर सब भरजी वयूं। त हाणे नमाज जो आर्डर थींदो तो बेनमाज़ी जेको थींदो जेल में वेंदो। अंदर ॿाहिर मस्जिदूं भरजी वयूं। जुमे जे ॾींहुं को बि दुकान खाली न हो, बाज़ार में को माण्हू न हो। तकरीर जो उन बेगरत कई, हाणे मरी वियो आहे छा कजे उनखे। तो इस्लाम जी गाल ही न कहीं। असर की नमाज जो टाइम थियो तो को भी मांगो मस्जिद में था पक्क थी वही तो यार सो ही भी सागो रियासत मदीना जी वाली ज़िया के सुना तो सही बेर वारन इन जे पेशानी ते लिखियो पियो आहे कादियानी आहे। हिन न्याजी के सुना तो मौलाना फजल तो मां एनआरओ न दी पछाड़ी में पाण एनआरओ पे वठे। मौलाना जी चयो हो नी अल्लाह से मौलाना जे लफ्ज़न में सच्चो सलीम साफ़ी जो तव्हां बयान ॿुधो हूंदो। पछाड़ी में माफ़ी पे वठे चे पे मुखे जेल में न विझो, मूं ते केस न कयो, मां इस्तीफ़ा थो ॾियां। जनमल पुलिस रेंजर्स फौज जे ॿाहिरों बीठी 12 बजे जनमल जज अची वेठा त पोइ चईंदा हाणे ख़ैर न आहे, पोइ ज़लील थी करे उलमा सां जेको दुश्मनी कंदो उन जो असर हाणे भली जलसा करे। मौलाना फजल रहमान साहब फरमायो त जेको मरी वेंदो आहे त उन जे तॾे ताज़ियत ते माण्हू ईंदा। सो असां हिन खे दफ़न करे छॾियोसीं। हाणे जेके अचनि पिया उहे ताज़ियत सभु चयो सुभान अल्लाह। उलमा सां टकर न खाओ। इहे उलमा रुक जा चङा अथव। हिननि खे जेको चॿाड़ण जी कोशिशि कंदो बट ई हली। उते मुल्ला हसन आखूद जो अफगानिस्तान जो वजीर आज़म उन ऐलान किया त असां 52 साल रूस जे भगल बंदूकुन टूटन फूटन हथियारन सां 52 मुल्कन सां विढ़िया। हाणे असां वटि अमेरिका जा जदीद हथियार जदीद टेक्नोलॉजी आहे। असां 80 साल 80 मुल्कन सां विढ़ी सघूं। सब चो सुभान अल्लाह। बाबा मुल्लन सां ॾाढा न ॻाल्हायो। तारा फुटारे असाने आगे न यार वो वक्त वियो इंशाअल्लाह हक गालिब थी। वायदो कयो त इलेक्शन में उलमा जो साथ दींदासीं। वडेरन सां ॻाल्हायो न खपनि तव्हांजा नलका ई नालियूं ये खणाए वञो पंहिंजे पालतू कुतनि खे वञी ॾियो। न खपे तव्हांजो रोड, न खपनि तव्हांजूं ये सिरूं गिटिन वारियूं, खणाए वञो पंहिंजे बंगलनि में वञी हणायो। न खपे तव्हांजी बिजली ये तारूं ट्रांसफार्मर खणाए वञो। असां सोलर ते पंहिंजे घर खे रोशन कंदासीं, पखा हलाईंदासीं। न खपे तव्हांजी गैस ये कटाए वञो पंहिंजूं लाइनूं। असां छेणनि ते काठनि ते पंहिंजी चुल्हि ॿारींदासीं। न खपे तव्हांजी पटे वाले जी नौकरी, लानत था कयूं तव्हांजे नौकरी ते। ये 50,000 10,000 असांजे माइनि खे ज़लील करे ॾियो पिया। थुक हुजे तव्हांजे हिननि पैसनि ते। असांखे क़ुरान जो कानून खपे, मोहम्मद मुस्तफ़ा जो निज़ाम खपे। इंशाअल्लाह ॻाल्हाईंदव न, डिॼंदव त न नी। जेतिरो घणो डिॼंदव ओतिरा एतिरा सबील खाईंदा।
फला तख्शवुन नास, रब फरमा तो माण्हुनि खां न डिजो, माण्हुनि खां वॾेरो भी माण्हू अथव, सरदार भी माण्हू अथव, एसपी भी माण्हू अथव, डीसी भी माण्हू अथव, आईजी डीआईजी भी माण्हू अथव, जनरल ऐं कर्नल भी माण्हू अथव। फला तख्शवुन नास, माण्हुनि खां न डिजो, वख्शौन मां ख़ुदा जी ज़ात खां। मां दवाई में चवंदा आहियां ॾिसो ये आंगुर सॼी दुनिया जा मुल्ला मौलवी पीर फकीर ज़ाकिर ज़वार वॾेरा सरदार जनरल कर्नल आईजी डीआईजी एसपी डीसी सब जोर लगाए मौलवी जोगी जे ना आंगुर के बीणो कयो। मुझो ईमान ऐं अक़ीदो आ जेकर रब न चाहे कंहिंखे ताक़त न आहे तो फकीर जी ना आंगुर के केर बीणो करे सघे। छा कंदा वध में वध मारींदा, जेल में विझंदा। मौलाना राशिद मामूद साहब कराची इजलास में पहुंचे, मौलाना फजल रहमान वेठो चे सिंध जो हिकिड़ो वॾो ऑफिसर हुयो इदारे जो, मूंखे चईं त मौलाना फजल रहमान खे छॾ शेरानी ग्रुप में अच, ॿी सूरत में या तो हमेशा जेल में रहो या बाबे वांगुरु शहीद कई या ये हादसाती मौत ये ईरान में हलन था जैसा दुश्मनी हूंदी उनखे गाॾी हणंदा ईअं हलियो वड़े वा शहीद जा पुट राशिद महमूद, अल्लाह ताला तुझी उम्र में जिंदगी में बरकत फरमाए। वाह जो जवाब नहीं चई पहिरीं गाल मां मौलाना के न छॾींदुसि, बाक़ी पोयूं टी ॻाल्हियूं तव्हां मां जेका पसंदि अचे मूंखे क़बूल आहे, बाक़ी मां मौलाना के जमीयत के न छॾींदुसि। बहादुर थियो, बुज़दिल न थियो। कुरान असांखे बहादुर कयो, उलमा असांखे बहादुर कयो, डिजो न। तव्हां हक़ ते आयो, हक़ वारो दिलेर हूंदो, सही तो चवां ग़लत? बुज़दिल जेको हूंदो आहे चोर हूंदो उहो डिजंदो, चोर रुगो कुरारो खंघंदो त उनजी खंघ खां बि डिजंदो। सही तो चवां ग़लत? कुरारो रुगो घर में हुको पियो पीअंदो नी त उन हुके खां बि डिजंदो हुयो चोर, पर जेको हक़ वारो हूंदो दिलेर हूंदो उनखे डिॼ थींदो, उहो त सिधो घर हलियो। असां हक़ ते आहियूं, असांजो अक़ीदो आहे, क़ुरान असांजे साम्हूं आहे, असां क़ुरान हदीस ते आहियूं, नबी साईं जी सुन्नत साहबा आल बैत वारे तरीक़े ते आहियूं। भली जेल में वञूं, भली असांखे मौत थिए, मौत घुरूं था पिया शहादत। नबी साईं फरमा मन कुतिल दून इर्ज़िही व मालिही फहुव शहीद, जेको पंहिंजो माल पंहिंजी इज्जत बचाईंदे क़त्ल थी वियो कम जॾहिं शहीदनि जे कतार में बीठो। असांजो भाउ 24 जनवरी ते क़ुरान जो हाफ़िज़ शहीद थी, फौरन चयसि त गाॾी बि ॾे, पैसा बि ॾे, मोबाइल बि ॾे, उन मुक़ाबिलो कयो। चई ग़रीब पंहिंजे बच्चनि जे लाइ रोज़ी थो करे, तव्हां बच्चनि जी रोज़ी बंदूक जे ज़ोर सां फुरियो था, अंधा मंडा हो, कमायो नथा, उन सां टक्कर खाधई, मुक़ाबिलो ज़ालिमनि गोली वीचारो शहीद थी। माण्हू चवनि पिया साईं हरू भरू मुक़ाबिलो कई, भला गाॾी ॾे हा पैसा, मां चयो छो, मौत त हूं ई ईंदो, भला हितों बचे हा वरी पोइ अॻिते न मरे हा। मुझे नबी फरमायो मन कुतिल दून इर्ज़िही व मालिही फहुव शहीद, जेको पंहिंजो माल पंहिंजी इज्जत बचाईंदे क़त्ल थी वियो, इहो क़यामत जे ॾींहुं शहीदनि जे कतार में बीठो। क़यामत जो ॾींहुं थींदो, मौलवी भी बीठो हूंदो, हाफ़िज़ भी बीठो हूंदो, कारी भी बीठो हूंदो, हाजी भी बीठो हूंदो, सखी भी बीठो हूंदो, सैयद भी बीठो हूंदो, एॾो शहीद भी बीठो हूंदो। उनजे जिस्म मां खून पियो वहंदो, पर उनजी ख़ुशबू मुश्क ऐं अंबर खां वधीक हूंदी। रब फरमाईंदो शहीद अॼु हिन मौलवी जो भी हिसाब थींदो, हिन हाफ़िज़ ऐं कारी जो भी हिसाब थींदो, हिन हाजी ऐं पीर जो भी हिसाब थींदो, पर तोसां मां कहिड़ा हिसाब कया, वध में वध जान प्यारी, उहा जान भी तू कुर्बान करे आई, वन बिना हिसाब जे जन्नत में तोसां कोई हिसाब न। नबी साईं फरमा मौत जी तमन्ना न कयो, मौत रब को न घुरो, केॾा भी हालात संगीन अची वञनि,
केॾियूं बि परेशानियूं ऐं बीमारियूं अची वञनि रब खां सब्र जी तौफ़ीक़ घुरो ख़ुदकुशी त हुई हराम आहे ईअं न चइजो या अल्लाह मूंखे मार इहो नाजाइज़ आहे पर मुंहिंजे नबी फरमायो शहादत जी दुआ बि घुरंदा कयो शहादत जे मौत जी तमन्ना भी कंदा कयो दुआ घुरा शहादत जी आमीन चवंदो डजंदो तो कोन या अल्लाह ये जेके भी जलसे में आया नंढा वडा जवान कुराड़ा अमीर गरीब या अल्लाह असां सभई तो को दुआ था घुराऊं असां के बिस्तरे जे मौत को बचा असां के शहादत जो मौत नसीब फरमा सब आमीन डाढा चौके वारी वात बंद या अल्लाह असां सभिनी के शहादत जो मौत नसीब फरमा ऐं जन्नत में वञण जो आसान में आसान रस्तो इहो था एक जंग जे मौके ते एको काफरन जी सिफ़ मां निकरी आयो नबी से वट चईं जेकर हिन वक्त मां कलमो पढ़ा त मुंहिंजो कलमो कबूल आहे नबी से फरमा हाओ चईं मां त तव्हां सां जंग करण जे लाइ आयोसि मां त तव्हां सां विढ़ण जे लाइ आयोसि पर जन महिल तव्हां जे चेहरे ते मुंहिंजी नज़र पई मूंखे यकीन थियो ही कूड़ो चेहरो न आहे ही सच्चे मोहम्मद जो सच्चो चेहरो आहे जैसे हाँ मां कलमो पढ़ा फरमायो पुट तुझो कलमो कबूल आ कलमो पढ़ी साहबा जी सिफ़ में बीठो लगंदे शहीद थियो जन महिल शहीदन जा लाश गॾु कया विया नबी से उन्हें न्यू मुस्लिम जे जनाज़े ते आया फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो हिन मुंहिंजे यार खे त ॾिसो ज़िंदगी में हिकिड़ी भी नमाज़ न पढ़ियई ज़िंदगी में हिकिड़ो भी रोज़ो न रखियई ज़िंदगी में हिकिड़ी आयत भी क़ुरान जी दौर न कयई ज़िंदगी में हिकड़ी भी नेकी न कहीं कलमो पढ़ंदो वियो शहीद थींदो वियो जो हू मुंहिंजा यार जन्नत में ही भी उन्हनि सां गॾु जन्नत में वञण जो आसान में आसान रस्तो इहो अॼु वाइदो कयो त भली वॾेरा लॾाए छॾे भली कूड़ा केस करे जेल में विझाइनि असांखे जेल क़बूल आहे ॻोठ छॾण असांखे क़बूल आहे मारे छॾण असांखे क़बूल आहे पर असां चऊं था त हिन मुल्क में क़ुरान वारो कानून अफगानिस्तान में तव्हां वञो उते क़ुरान जो कानून उते मुल्ला हसन आखूंद जेको वज़ीर आज़म आहे उन पिनर ते पाबंदी दुनिया में कोई अहिड़ो मुल्क न आहे जिथे पेनू फ़कीर न हुजनि सऊदी में तव्हांखे पेनू फ़कीर ॾिसण में ईंदा दुबई में कतर में अमेरिका में बर्तानिया में पर वाहिद मुल्क हिन वक़्तु अफगानिस्तान अथव असांजी तव्हांखे चैलेंज आहे सॼे मुल्क जो तव्हां चक्कर लॻायो हालांकि 42 साल हुननि जंग में गुज़ारियो आहे हिकिड़ो पेनू फ़कीर तव्हांखे ॾिसण में अचे जेका चोर जी सज़ा सां मुल्ला हसन आखूंद ऐलान कियो आहे जेको पिनंदो उनखे असां जेल में विझंदासीं ताक़त जे हूंदे सेहत जे हूंदे रोज़गार कमायो जेको मज़दूरी कंदो 1500 रुपया असां उनखे मज़दूरी ॾींदासीं बाक़ी मज़दूर आहिनि नाबीन आहिनि लूला लंगड़ा आहिनि औरतुनि जा मुड़ुस शहीद थी विया बेवा आहिनि उहे घर में वेही करे निमाज़ पढ़नि ज़िक्र कनि असांखे दुआ कनि असां महीने में 10,000 वज़ीफ़ो उन्हनि खे घर वेठे हिकिड़ी औरत ई घर जे ॿाहिरां पापड़ पई विकिणे कंधार जो गवर्नर उतां गुज़रियो लही आयो 200 रुपया जी ॾिनई अम्मा ये 200 रुपया वठो ये पापड़ भी तोखे आया अम्मा घर वे तू नमाज़ पढ़ तू ज़िक्र कर हया भई पर्दे में घर वे पापड़ को वधीक असां 10,000 तोखे हिते घर वेठे ॾींदासीं अम्मा ॿाहिरि न वेही तुंहिंजे शान वठणु आहे क़यामत जे ॾींहुं असांखे नबी से ॾाढो मयारी न कर मौलवी जी हुकूमत ही होंदी अफगानिस्तान में कुरान मुझे सामने केतरा अमेरिकी फौजी जेके बचल हुया उहे कलमो पढ़ी मुसलमान मुल्ला याकूब के चयो चीफ ऑफ आर्मी है मुल्ला उमर जो पुट उनके चयो त असां पंहिंजे मुल्क न ईंदासीं असांखे ॻाल्हि सम्झ में अची वई आहे असां 22 साल हिन मुल्क में रहियासीं 52 मुल्कनि जूं फौजूं हो पैसो हो हिते अमन न थियो पर तव्हां 7 महीननि में अहिड़ो अमन क़ाइमु कयो आहे जो कंधार खां औरत क़ाबिल ताईं अकेली वञे कंहिंखे ज़रूरत न आहे जो केरु उन ॾे निहारे असांखे यकीन थियो आहे त मोहम्मद सचो आहे मोहम्मद जो निज़ाम भी सचो आहे भेणा उन्हनि फौजनि खे ॻाल्हि सम्झ में आई अमेरिकी फौजनि खे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे
मौलविन जे गालिन ते तवा के इत्माद ही न थो अचे त मौलवी हुकूमत किए कंदा। ई मदरसे में जेके कुरान पियान ये खत्मन जे ला त तवा जे वडन के असा खत्मा बख्शो। कुरान इन जे ला है त खत्मा पढ़ायो पंजे वडगन जे ला। कुरान इन जे ला है त का मैं बीमार थी पे त मथो घुमायो। कुरान इन जे ला है त को मरी वने त मथन नो कुरान रखोस। कुरान इन जे ला है त तवा देरन ते डबर में कुरान रखी जजो मता देर के बाह लगी। कुरान आईनी किताबा। मौलाना चांद साहब फरमाइंदो असा जे मुल्क पाकिस्तान के कुरान काफिया मोहम्मद मुस्तफा जो फरमान काफी। असा के अमेरिकी निजाम जी कड़ी जरूरत है। अमेरिका जे न्यू वर्ल्ड ऑर्डर जी असा के कड़ी जरूरत है। असा के कुरान काफिया मोहम्मद मुस्तफा जो इस्लाम काफिया असा के फरमान काफी आया न। कुरान में कड़ो मसलो आ जेको बयान थल न हो। धाड़ेल जी सजा छा है? असा जे भा के धाड़ेलन मारियो ओए टई जवाबदार गिरफ्तार सबूतन सा जेको हुनन गालायो आ सजो पुलिस वो महफूज पाण में जेको गालायो थाने दुकान मा निकरे दो हाने फलाणी जाते पहुंचे तो बस उते न दे अमलो दा कयो वरी उन मोजे बाग शहीद करे किथे पोता का घर में विया यो सजो महफूज पर पो भी जवाबदार बैठा। नासिर साहब मोट आयो ताज़ियत जिला ते मौलाना असांजे वालिद साहब के 8 साल गुजरिया जवाबदार वेठा मुझे अब्बे के मस्जिद में नमाज में सजदे में शहीद कयो। अन्या मस्जिद जे दीवार के गोलिन जा निशान लगा। पुट जी शादी आ उन शादी ते अब्बे जो जनाजो आयो जी 8 साल थिया न असांजी अम्मा अब्बे जे कमरे में नथी वनी सके बाबे जो बिस्तरो विछायो। मुझे अम्मा जी उम्र इन वक्त 90 साल छा हाल हूंदो न कुरागी अम्मा जो अचानक नौजवान पुट जो गोलिन लगल लाश उन जे आडो यो हाल उनन का पुछ जंहिंजे घर में वाक़ियात थियन। पर असांजे मुल्क जो निज़ाम अहिड़ो आहे जो एफआर भी जेस ताईं कूड़ी न कटराईंदो तेस ताईं जवाबदार के सजा न मिले। एफआर भी कूड़ी कटराई सही तो चवां या गलत? कूड़ ते असांजे मुल्क जो निज़ाम कंधार में हिकिड़ी औरत जो बच्चो कत्ल थियो ओ अम्मा पुट जे तडे ते वेठी आ। काज़ी साहब जो वलकुन फिल किसास अम्मा मुबारक हो जाई तुझे पुट जो फैसलो थियो कत्ल जो बदलो कत्ल सब जो सुभान अल्लाह। ओ अम्मा आया पर्दे में कंधार जी ग्राउंड में उन जे बच्चे जो कातिल कंदो हेठ कयूं वेठो आ। उन जा बई हथ पोयां बदल हुया। काज़ी साहब चयो अम्मा इहो तुझे पुट जो कातिल आ हाणे माफ़ करीस तुझी मर्ज़ी आ पंहिंजे हथन सां पाण हिन खे ज़िबे कर दिल ठार तुझी मर्ज़ी आ। ही जलाद हिन जी मुंडी लाए कानून तुखे इजाज़त हुजे। मुसलमानों मां तव्हां खां पुछां थो अम्मा पंहिंजे बच्चे जे कातिल खे पुट पंहिंजे पीउ जे कातिल खे भाउ पंहिंजे भाउ जे कातिल खे 3 ॾींहंनि जे अंदरि उन जी मुंडी लहंदे ॾिसे फांसी ते लटकंदो ॾिसे बुधायो का कमीने के जरूरत थी जो ये नाक बेडो ही मुसलमान के रस्ते में मारे या मस्जिद में केर के शहीद करे थींदी का के जरूरत ए दिल थदी थींदी या न थींदी। 10 साल गुजरी था इंसाफ न था। अजन मदरसे में वायदो के तो इंशाअल्लाह इन निजाम के खत्म कंदासी। इन मुल्क में असा मुसलमान हो मोहम्मद मुस्तफा जो निजाम आ धाड़ेल जी सजा छा है? ये जेके मुझे भाउ जा कातिल माना पैसा भी फुरन वरी मारन भी। इन्नमा जज़ाउल लज़ीना युहारिबून अल्लाह व रसूलहु व यसअउन फिल अर्ज़ि फसादा अन युक़तलू औ युसल्लबू औ तुक़त्ता अयदीहिम व अर्जुलुहुम मिन खिलाफ। देखो हथियारन जे जोर सां मुसलमान के मारे तो पैसा तो फुरे कुरान तो फरमाए न जो जेड़ो मुसलमान असा न आहे न जो जेड़ो अल्लाह जे रसूल असा न जो जेड़ो
धाड़े जी पहिरीं सज़ा आहे उन जो सॼो हथ भी कटियोसि खबो पेर भी कटियोसि इते भी छॾियोसि न वरी को गिरमट खणी करे उन जे विच पेट में हणो उनखे घुमायो जे उन जा आंडा गोंडा निकिरी अचनि कुत्ते वांगुरु ज़बान ॿाहिरि निकिरी अचेसि पोइ भी छॾियोसि न वरी 3 ॾींहं खानपुर जे चौक में फांसी ते लटकायोसि जॾहिं धप करे वञे बग़ैर जनाज़े जे बग़ैर गुस्ल जे बग़ैर कफन जे कुत्ते वांगुरु इनखे क़बर में तो दुनिया के पतो पे तो जो मुसलमान जे जान ए माल सा खेदे तो उन जो अंजाम छा है मां तवा का पूछा तो एकड़े दाड़ेले के या सजा मिले बुधायो का कमीने के जरूरत थींदी जो रात जो रोड ते अचे पथारी दाड़न जी सजा ना इने को वधिक त जे के दाड़ेलन के पनाह उन जी सजा इने को वधिक दुआ के यो कानून अचे अगर बीडीजी इलेक्शन अचे थी बल्दिया तवा इन नीयत से आलमन जो साथ दो असा के दुनिया जी का शे न खबे असा के कुरान वारो कानून खबे ठीक है इन नीयत से ठप्पे हणन जे ला वणो तो किताब ते ठप्पो हणी रब सा गालाज या अल्लाह मुके दुनिया जी का शे न खपे मुजी मोलल में भी का शे जी लालच काने का मुके तुजी रजा खपे मा तुजे कानून जे ला ई पर्ची इस्तेमाल तो कया मोट वोट वाली ताकत है इंशाअल्लाह क़यामत जे दिन रब जाडो गालाए सके जेकर इते भी तो 5000 ते वोट विक्यो नलके नाली ते पंजो जमीर विकी पो क़यामत जे दी तू रब जाडो गालाए न बाबा तुझे वोट की कीमत नलको ना है तुझे वोट की कीमत या तुझे घर की नाली की तुझे वोट की कीमत ना है तुझे वोट किरो गने अरबन न के मामूली न समझो नरमायन के भी समझायो साथ आलमन जो जमा किताब ते ठप्पो हणो ये तू चवंदा सा मोलन के वोट दी तो पैसा बंद थी या लालच थन असांजा मुसलमान सुबह जो टाइम तो दे चंगो भलो दीनदार दाढ़ी घरवारे के तो जे दवारो कर तैयार थी नाश्ते की जरूरत ना है मानी की जरूरत ना है 8 बजे को अग्नि अली कतार में भी पैसा अचना ही घर में बैठो आ मुसल्ले ते दाढ़ी के फणी पे तो जे ज़ाल होते कतार में बीठी 8 कलाक भी न थी सकंद वरी वेही तो रह वेही वेही थकी थी बन सुमी थी बोल त पैसा मिलन तो पो उठो वाह मुसलमान वाह मुसलमान वो यहूदी दिसंदा बया हरामी तो ये तब पाकिस्तान जा मुसलमान पान घर में भड़वा सुता पिया न ज़ालूं थी कतार में पिन जला बीठी लठ खणो बाबा भला इन पैसा मौका जमीन ठाई तब माई जगह पैसा मिलन रहा तो माल में बीमारियों अचे पई चंगियों भलियों ढगियों भी मरियो ये निभागा मनूस पैसा असांजे घर में आया रहा तो जेके हलाल जा पैसा से भी बेबरकत लठू हणो इन्हनि खे त असां पिनी करे तव्हांखे खाराईंदा ये पैसा वठण जे लाइ न वञो खुदा जी जात जो कसम अफगानिस्तान में असांजा मौलवी हर गरीब जेको मिस्किन कमाइण जगह ना है एक अंधो हो नाबीन इधर कंदकोट मुझे मिलो चई मां भली पाकिस्तान अचा मुझे मोबाइल में 10,000 पानी अची वेंदा हर महीने न मुझे कतार में बीहण की जरूरत न का एजेंट के रुश्वत ॾियण की जरूरत बस उन्हनि वटि सॼी लिस्ट लिखियल है 10,000 ई बस मोबाइल में अची कुरान जो कानून इहो मुल्ला याकूब चीफ ऑफ आर्मी ताजिकिस्तान जो वजीर आजम उन सां मिलण तो अचे तो उनके कच्चे कोठे में विहारे तॾो विछायल हुयो सलेमानी चाहे पापन सां उनके सब चो सुभान अल्लाह वजीर आजम हैरान थियो ही चीफ ऑफ आर्मी जंहिंको अमेरिका जा कमांडोज पिया डिजन मां तव्हां खां पुछां तो असां चीफ ऑफ आर्मी हीअं हूंदो त ॿुधायो मुल्क में अमन थींदो या न हज़रत उमर फारूक जन खलीफतुल मुस्लिमीन बणियो रब खां दुआ घुरई या अल्लाह तेस ताईं मूंखे न मार जेस ताईं हिन मुल्क में अमन न थिए सभु चओ सुभान अल्लाह रब खे हुज्जत विझी या अल्लाह इज़राइल खे न मोकिलिजा
जेस ताईं अमुन न थींदो तेस ताईं मां न मरंदुसि। सब चो सुभान अल्लाह। रात जो पहरो पियो जे, चौकी पियो जे, चौकी ॾींदे ॾींदे ॾिठई त यमन जे रस्ते खां हिकिड़ी डाची मदीने में दाख़िल थी रही आहे। हज़रत उमर समझो त शायद दुश्मन जो को जासूस आहे। रात जो मदीने में पियो अचे। हज़रत उमर डोड़ी वही उन डाची जे मार खे पकड़ियो। हकीकत में उन डाची ते मर्द न हुयो बल्कि औरत हुई। बेसाख तो उन जे ज़ुबान मां लफ्ज़ निकरिया, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। शायद उमर शहीद थी हो या उमर वफात करे हो जो तोखे एडी जरूरत थी आ जो रात जे वक्त में तो मुझे डाची जे मार के मदीने में पकड़ियो आ। मां यमन जे सना शहर का महीनो थियो सफर में निकती आ का कमीने के जरूरत न थी आ जो मुंडे केर निहारे तू आही केर। छा उमर मरी वियो आ या उमर शहीद थियो आ जो तो मदीने में मुझे डाची जे मार के पकड़ियो आ। जेकर उमर जिंदा उमर हयात आ त तू उमर आ। सब चो सुभान अल्लाह। हज़रत उमर जे अखियुनि मां खुशी में पानी अची वियो। चई अम्मा उमर फौत को न थियो आ, उमर जेरो आ। उन वक्त में हज़रत उमर मस्जिद नबी में आयो, बरकातु नफिल नमाज पढ़ी, रब खां दुआ घुरई, या अल्लाह हाणे जा वक्त में इज़राइल खे मोकिली मां तोड़े अचण जे लाइ तैयार आ छो त मुल्क में अमन अमान थी वियो। ये आ वक्त जा हाकिम जो असां वारा हाकिम चवनि था त जेस ताईं जेरा आहिनि तेस ताईं त हिननि खे न छॾींदासीं, हिननि जो नस्ल बि असां खाईंदासीं। मास त खाई आहे पर हाणे हॾा जेके बचा आहिनि उहे हॾा बि चूसी। अरे असांजा सिंध वारा ही मुसलमान ही जेके कुराड़ा वेठा आहिनि बसि वॾेरो जेकर उताक ते अची वियो नी बसि साईं साईं आयो सरदार आयो आहे पाण। असां सभु बचनि समेत हिन जा सो पोए नस्ल दे बाबा रहम कयो तव्हांजे के वॾड़ा पोए नस्ल दे नए नस्ल दे रहम कयो चोन त असां इंशाअल्लाह कुरान जे कानून जे लाइ वोट ॾींदासीं। दुआऊं भी करो अल्लाह साईं उलमा के कामयाब फरमाए इंशाअल्लाह। हालात सही पिया असा भी जंग आयो ये अफगानिस्तान में तालिबान क्लेशन के जरिए से इक़्तिदार में अची आहिनि पंहिंजे मक़सद में कामयाब थिया इंशाअल्लाह। असां तव्हां जे ताउन सां बगैर क्लेशन के बगैर हथियार जे इंशाअल्लाह इस्लामाबाद में पहुंचंदासीं ऐं इन मुल्क में अल्लाह के कानून के नाफ़िज़ पंहिंजे बच्चन के छॾियो मदरसन में आलिम थियनि हाफ़िज़ थियनि। हाणे 9 साल शुरू थियो आहे दाख़िला शुरू थी छॾियो हिननि सभिनी बच्चनि खे आलिम थियनि हाफ़िज़ थियनि। भली केतिरी बि महांगाई थी वञे 500 रुपया किलो थी वञे इंशाअल्लाह तव्हांजे बच्चनि खे असां भाॼी गेह में खाराईंदासीं। भली 150 रुपया खंड थी वञे किलो इंशाअल्लाह तव्हांजे बच्चनि खे चाह में खंड में पियारींदासीं फिकी चाह न पियारींदासीं इंशाअल्लाह। तव्हांजो बच्चो बीमार थींदो असांजे मदद में उसूल आहे को बुखार का खंघ को फट फोड़ी थींदो उन जो इलाज असीं पाण कराईंदा बाक़ी सफ़ा को सीरियस थी वेंदो आहे पोइ उन जे पीउ मां खे फ़ोन कंदा हूंदा बाबा हाणे हिनखे घर वठी वञो इलाज करायो। असां साल में बच्चनि खे 2 वॻा लटनि जा वठी इन जे करे तो उन कमीने परवेज़ आए दुश्मन पर गाल सही कई अक़वाम मुत्तहिद में उते ने परवेज़ गाल कई त ही जेके मौलवी आहिनि अमेरिका त चए थो त मदरसा बंदि थियनि पर उन परवेज़ चयो त ये मौलवी 25 लख ग़रीबनि मिस्किननि जा बच्चा था हर साल पढ़ाइनि। 25 लख बच्चन की मानी लट्टा कपड़ा तेल साबुन दवा दरमल रहाइश 25 लख गरीबन के बच्चन के ये संभाल वेठा असा के किथे ताकत जो असा उनकी खिदमत कर सकूं असा जे वस में ना है जो असा मदरसा बंद कर सकूं। इन कमी ने परवेज होते है गाल होयो हरामी पर गाल सच्ची के सही तो जवाब गलत उलमाए की खिदमत तव्हांजा बच्चा हाफ़िज़ थिया इन मदरसे वालिदैन जो को खर्च आयो 20 साल तव्हांजा बच्चा मदरसे में पढ़ंदा इंशाअल्लाह पिनी सिनी जी पंहिंजे बच्चन के पालियूंदा तव्हांजे बच्चन के पालियूं। वॾा वरी हलिया वञो तबलीग जमायत घट में घट 4 महीना लगायो इंशाअल्लाह 4 महीने में तव्हां के एतरो तैयार कंदा जो तव्हां बेनमाज़ी हूंदो 4 महीनन को वापस थींदो तो मुसल्ले ते भी इमामत कराई
ये दुरूद सेखारींदा, नमाज सेखारींदा, कलमो सेखारींदा। को मरी वेंदो का मुल्ला मौलवी जी तव्हांखे ज़रूरत न पवंदी, पाण गुस्ल कराए जनाज़ो पढ़ी दफन करे वेंदो, न त बीठा हूंदो त को मुल्ला अचे जेको जनाज़ो पढ़े। सो तबलीग जमायत असांजी जमायत, उलमा देवबंद जी मौलवी तारिक जमील जी जमायत न आहे। मथां तव्हां जेको इमरान खे दुआऊं थो करे उन्हनि जी जमायत आहे, इहा उन्हनि जी जमायत न आहे, इहा असांजी जमायत आहे। सभु चयो सुभान अल्लाह। सॼे में वक़्तु लॻायो, हिननि मदरसे जी ख़िदमत कयो बाबा, ई पाड़ेसी मदरसा फसल जे 6 महीने फुटी लहे अन्न लहे वो ताउन कंदा कयो मदरसे में, इन जी बोरी आहे भला। दुआऊं भी घुरो अल्लाह ताला इन इदारनि खे आबाद फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।